कराची के गाज़ी ॻोठ वारे इलाक़े में क़त्ल थी वियल शबीर बुलेदी जा कातिल गिरफ़्तार न थिया आहिनि। वारसनि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे कातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था पीर यूनिस चांडियो जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन, कुछ ॾींहं पहिरियां कराची जे गाज़ी ॻोठ वारे इलाइक़े में बेदर्दी सां जेको आहे क़त्ल थियल शबीर बुलेदी जे वारसनि पारां जेको आहे एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। इन हवाले सां अचो त एहतिजाज में मौजूद जेको आहे अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त संदन छा चवणा आहिनि। असांजे वॾे भाउ शबीर अहमद बुलेदी गाज़ी ॻोठ में क़त्ल कयो वियो आहे। उनजे लाइ असां इंसाफ़ जे महिल एहतियात कढियो वियो आहे। महिरबानी करे असांखे इंसाफ़ खपे। ॿी सूरत में अगरि असांखे इंसाफ़ न खपियो असां पूरी कराची बंदि कंदासीं, कंबर शदाकोट ज़िलो बंदि कंदासीं, सुपर हाईवे बंदि कंदासीं। जीअं त असांजो भाउ शबीर अहमद खे 7 तारीख़ ते शहीद कयो वियो आहे, उनखे 8 ॾींहं गुज़रण बावजूद बि पुलिस हिनमहिल असां सां को बि अहिड़ो कोऑपरेट या हिनमहिल ताईं असांजे भाउ जे कातिलनि खे गिरफ़्तार न आहे करे सघी। छा असां सिंध जा रहवासी न आहियूं? छा असां पाकिस्तान जो हिसो न आहियूं? असांखे इंसाफ़ छो न पियो मिले? जेको 8 ॾींहं पहिरियां शबीर बुलेदी खे टारगेट करे कराची गाज़ी ॻोठ में शहीद कयो वियो, उन जे इंसाफ़ जे लाइ असां रोडनि ते निकिता आहियूं। उन जी फैमिली असां सां गॾु आहे जेकी मायूस ऐं परेशान आहे त असांजे भाउ जा ऐं असांजे बचिड़े जा कातिल केरु आहिनि, कहिड़ा सबब आहिनि जो उनखे सरेआम रोड ते शहीद कयो वियो आहे। तव्हां जेको आहे एहतिजाज में मौजूद जेको आहे अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो मुतालबो आहे जेको आहे वज़ीर आज़म निगरान खां वज़ीर आला निगरान खां जेको आहे शहीद जेको आहे शबीर बुलेदी जे वारसनि खे जेको आहे इंसाफ़ फराहम कयो वञे। जेकॾहिं इंसाफ़ फराहम न कयो वियो त ॿी सूरत में असीं जेको आहे कराची प्रेस क्लब अॻियां ऐं सचल थाणे अॻियां जेको आहे वेही एहतिजाज जेको आहे कंदासीं। कैमरामैन फरहान मंगी सां गॾु पीर यूनिस चांडियो, धरती टीवी न्यूज़।